नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कश्मीर में खबर ॾींदा हलूं त ईद उल अज़हा में आख़िरी ॾींहुं बाक़ी हुजण बावजूद कश्मीर जे बाज़ारनि ग्राहकनि जी रश हुजण बावजूद कारोबार ॿाराई जो शिकार है। इन सिलसिले में ग्राहकनि महांगाई ऐं दुकानदार वरी कारोबार न हुजण जूं दावूं कंदे नज़र अचनि था। ईद जे मौके ते नवां जूता ऐं नवां कपड़ा पाइण हर अमीर तोड़े गरीब जी ख्वाहिश हूंदी है, पर जॾहिं मार्केट में महांगाई सबब इन्हनि जा अघ मालूम कजनि त आम ऐं मिसकिन माण्हू रुगो ख्वाहिश खणी ई वापसि वञनि था। साॻे वक्त वरी दुकानदार ऐं कारोबारी माण्हू वरी लॉकडाउन ऐं हुकूमती पॉलिसियुनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे कारोबार न हुजण ते सरकार खे ॾोरापा ॾींदे नज़र अचनि था। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कश्मीर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ीशान अली शेख पंहिंजी रिपोर्ट में। जी, हिन वक्त असीं मौजूद आहियूं कश्मीर शहर जे मेन बाज़ार में, जिते कारोबारी हलकनि ऐं ख़रीदारनि खां ईद उल अज़हा जे बारे में ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। ओके सर। हाँ मिठा सब को पेरियां देते अंधेर निकलिया चरबड़दार कारोबार आए कोन वफाकी गवर्नमेंट है सूबाई गवर्नमेंट एतरी तो ना है लिया एतरी तो ना है लिया इन्हनि कोई ये संभार में नथा अचन। ॾिसो पहिरियां 3-4 महीना लॉकडाउन हुई, माण्हू परेशान हुया, कारोबार थिए न पियो। असांजो लखे रुपए जो कारोबार अॻे उरूज ते कारोबार थींदो, हाणे त कुझु कोन्हे। बेहतर ॿुधण में आयो आहे त वफाकी गवर्नमेंट हिन पहिरीं ते हिन ईद ते जेको आहे तेल बि महांगो करे थो। असांखे अज़ाब में पूराई थिए कोन थी, बसाड़ूं पूरियूं कोन्हनि, नथा ॾेई सघूं, ग्राहक आहिनि ई कोन। छाजे करे कोन्हनि? सिर्फ़ु महांगाई जे करे, बेध्यानी जे करे, जेकी वफाकी गवर्नमेंट जी बेध्यानी आहे न, उन जे करे। गवर्नमेंट खे खपे हिकिड़ो अहिड़ो बम तयारु कराए, अहिड़ो हिकिड़ो बम असां सॼे अवाम खे हिकिड़े ई बम सां मारे असांजी जान। जी साईं, हिकु गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां पूरे मुल्क जे कश्मीर जे अंदरि बि लॉकडाउन हुयो, जंहिंजी वजह खां पूरा कारोबार बंदि हुया। हाणे से ईद आहे, सुभाणे ईद जी तयारियूं बि आहिनि, लेकिन असां जहिड़े बि दुकाननि ते वञूं था, ॿारनि जे लाइ सामान वठणु वञूं था, हर चीज़ महांगी मिले थी। जेको असांखे पहिरियों 1200 रुपए में जोड़ो मिलंदो, हिन टाइम असांखे 3035 रुपए मिलंदो। असांजे सामान वठण हर शइ ते भाउ लॻी पियो आहे। अॻे ज़ाहिर त मुल्क तबाह थी वियो आहे, इमरान जो हुकूमत आहे, हिन खे हलाइण बि नथो अचे। कहिड़ो बादशाह आयो त तबाह करे मुल्क ख़बर बि नथी अचे, कट निकिरी आहे, हिन खे ख़बर बि नथो लॻे। हर शइ जो भाउ लॻल, हर सब्जी महांगो आहे। 2 वारो टमाटो 100-150 में हले थो, ऐं कपिड़े जो 500-600 वारो 1500 2500 ताईं हले थो। को बि अञा ताईं आवाम जे लाइ को बि शुक्र न कयो आहे हितां। हिन खे हाल इन खां बहितर नवासिरी जो अञा ॾाढी महांगाई थी वई आहे। अॻे मिलंदो 1200 रुपया जोड़ो त हाणे मिलंदो 2500 रुपया। वॾी महांगाई थी वई आहे। अॼु हज जो ॾींहुं आहे, सुभाणे ईद आहे, असां परेशान आहियूं। ॿारनि जा कपिड़ा वठी सघियासीं या पंहिंजा कपिड़ा वठी सघियासीं। वॾी महांगाई थी वई आहे ऐं हुकूमत जे लाइ अहिड़ो हुकूमत आयो आहे, बसि असांजो बसि राशन ई पूरा न आहे। जॾहिं खां लॉकडाउन शुरू थियो आहे, इहा मुसीबत आई आहे। तॾहिं खां कारोबार जेको आहे रहिजी वियो आहे। माण्हू को शहर में अचण लाइ तयारु कोन्हे, कंहिं वटि पैसो बि कान्हे, हुकूमत बेकार नथी ॾे तमाम खे। तमामु बुख ऐं बदहाली जो शिकार आहे, बुख मरे थी, खाइण लाइ बि कुझु कोन्हे। ईद मथां आहे, कंहिं वटि बि पैसो न आहे, को कपिड़ो वठी सघे, को रोटी वठी सघे। हे असांजा दुकान लख रुपए जो माल पियो आहे असांजे दुकाननि में, को ग्राहक असांजे दुकान ते अचण लाइ तयारु कोन्हे। उनजी वजह इहा ई आहे, मुल्क में पैसो कान रहियो आहे। कोई गुज़ारो थी आहे, 8-10 सेल थी आहे, पोइ वीचार थी आहे, हर मिनट 12 सेल न थी आहे। ख़ाली बीठा आहियूं, छा ग्राहकनि इंतज़ारी कंदा आहियूं, ख़रीदा बीठा आहियूं, अच ई नथा। हाणे वटि पैसो न आहे, दॿा लॻा पिया, छोकी हुजे बि ख़रीदारी थी आहे। न त ईद में रश हूंदी, शहर में हल वञे, हिन चकर का शइ बि न आहे। छा अथव ॿाहिरियां लॻो पिया, बसि जिन में हले थो, न आगट हले थो, न कपिड़ा हलनि था, न कोई सूट हलनि था, कुझु ई नथो हले। ख़ाली पीली बीठो आहे। मसवाड़ वग़ैरह ॾींदा? मसवाड़ न, शहर में विलार टैक्स ॾींदा, ॿियो कुझु न ॾींदा। छा शिकायत कयो? जी, तव्हां ख़रीदारनि ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो त महांगी चीज़नि ते ज़ाब्तो कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु ज़ीशान अली शेख, अवामी न्यूज़ कश्मीर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।